वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिटशा वेझो क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर वेन ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थियो आहे, जंहिं दौरान हिकु ॼणो फौत थी वियो। 21 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, खंडु वटि तेज़ रफ़्तार वेन अॻियां वेंदड़ सिरुनि सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली सां टक्कर थियण बैदि कल्टी थी पई। हादसे में वैन जो ड्राइवर फौत थी वियो आहे। 21 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कुझु जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि में इसरा, बेनज़ीर, बीबल, आयशा, ईदल, एहसान, अवैस, अब्दुल गफ़ार, मुस्मात, मुरादा ऐं ॿिया शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, भिटशा वेझो क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर वेन ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत ऐं 21 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। खंडु वटि तेज़ रफ़्तार वेन अॻियां वेंदड़ सिरुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली सां टक्कर थियण बैदि कल्टी थी पई। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। भिटशा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तक़ीम समो खां। जी मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? हादसो कीअं पेश आयो, आगाह कजो। जी बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भिटशा सां खंडू स्टॉप नेशनल हाईवे ते कुझु देरि पहिरियां ई नवाबशाह खां टंडो आदम वेंदड़ फौतगी ते वेंदड़ मुसाफ़िर वैन साम्हूं सिरनि सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में मुसाफ़िर वैन जो ड्राइवर मौके ते ई फौत थी वियो। जॾहिं त मुसाफ़िर वैन में वेठल 20 खां वधीक माण्हू, जिन में औरतूं, ॿार, मर्द ज़ख़्मी आहिनि, जिन खे हैदराबाद न्यू वियो आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि में जेको सुलेमान आहे, मुराद आहे, बेनज़ीर आहे, शबान आहे, रुबीना, सैर, अलीशा ऐं अब्दुल गफ़ार, बीबल, सोहेल, एहसान, अदील ऐं ॿिया शामिल आहिनि। तव्हांखे आउं इहो ॿुधाईंदो हलां त थोरी देरि पहिरियां जेको वाक़ियो पेश आयो आहे, इहे जेका दवा जेको राधन मां जेको टंडो ॾियां मुसाफ़िर वैन वई पई, जेका खंडू स्टॉप ते साम्हूं सिरनि सां भरियल ट्रैक्टर जे हुनखे बचाईंदे जेको कल्टी थी पई, मौके ते ड्राइवर फौत थी वियो। ऐं ड्राइवर जी सुञाणप सिर्फ़ु हुन करे न थी सघी आहे त हुनजे खीसे मां का बि सुञाणप जहिड़ी शइ न लथी आहे, जंहिंसां हुन सुञाणप ते ड्राइवर जी असुल सुञाणप छा आहे। जॾहिं त इहो बि प्लान त जेके ज़ख़्मी हैदराबाद न्यू विया आहिनि, हुननि मां केतिरनि जी हालत जेको गणती जोगी आहे ऐं हुननि खे हैदराबाद न्यू वियो आहे। जी वॾी महिरबानी मुस्तक़ीम अपडेट करण लाइ।